पाने सुझार जिस पे ओ मकलिया जा महदार महदार ओ मकलिया जा महदार कारी रात कुन्न घड़ा कारी रात कुन्न घड़ा सभी सुजन संसार सार सभी सुजन संसार अल्लाह सभी सुजन संसार सार ओ मकलिया जा महदार महदार ओ मकलिया जा महदार पानी सुजाड़ जिसु पीरी पानी सुजाड़ जिसु पीरी अल्लाह पानी सुजाड़ जिसु पीरी ओ मकलिया जा महदार महदार ओ मकलिया जा महदार अली मोहम्मद जा देते ओ अली मोहम्मद जा देते महर गजी मन ठार ठार महर गजे मन ठार ठार अल्लाह महर गजे मन ठार ठार ओ मकलिया जा महदार महदार ओ मकलिया जा महदार पाड़ सुजाड़ जिसु पीरी पाड़ सुजाड़ जिसु पीरी अल्लाह पाड़ सुजाड़ जिसु पीरी ओ मकलिया जा महदार महदार ओ मकलिया जा महदार खारो खारो खेरियाऊं मथे मिठे मोटिया सोदो गनिन सोन जो वडारी हाऊ मोती जे महरार जात में जाता माऊ साबूदी साऊ लंका लूटे आया जे लतीफ शलस भी आबाद हुजे आया आहा जीवसे आया आहा जीवसे आया आहा जीवसे अल्लाह आया आहा जीवसे साहिब मुझा सुपीरी आया आहा जीवसे साहिब मुझा सुपीरी आया आहा जीवसे आया आहा जीवसे मुर्शिद आया आहा जीवसे साहिब मुझा सुपीरी आया आहा जीवसे साहिब मुझा सुपीरी आया आहा जीवसे जिन सा चखायन सिक जो अल्लाह जिन
साच खायम सिक जो अल्लाह तिन जतन खे जसी अल्लाह तिन जतन खे जसी साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे आया आहा जे वसे हादी आया आहा जे वसे साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे ओखा पंध पहाड़ जा अल्लाह ओखा पंध पहाड़ जा अल्लाह डूंगर दम दसी अल्लाह डूंगर दम दसी साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे प्रिय धारा पब में अल्लाह प्रिय धारा पब में अल्लाह कौन तुझे योग से अल्लाह कौन तुझे योग से साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे मुर्शिद मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे भूलिए से आऊं भंभोर में अल्लाह भूलिए से आऊं भंभोर में अल्लाह रहे बर अचरसी अल्लाह रहे बर अचरसी साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे जे हलते हो तमरा अला अला जे हलते हो तमरा अला अल्लाह तोहे मुया के कसे अल्लाह तोहे मुया के कसे साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे आया आहा जे वसे मुर्शिद आया आहा जे वसे साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे अली मोहम्मद एजाज़ी चे अल्लाह अली मोहम्मद एजाज़ी चे अल्लाह लंघे जस गसे अल्लाह लंघे जस गसे साहिब मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे मुर्शिद मुहिंजा सुपिरी आया आहा जे वसे आया आहा जे वसे हादी आया
साहिब मुझा सुपेरे आया आहा जीव से साहिब मुझा सुपेरे आया आहा जीव से मुर्शिद मुझा सुपेरे आया आहा जीव से इन इश्क वारे रंग के ॾिसण छंदो छो त इहो ज़ाहिरी इल्म इन ज़ाहिरियत ते मन जो पासो हलंदो आहे अकुल जेके तस्लीम करे उहो ज़ाहिरियत वारो इल्म हूंदो आहे इश्क उन शइ जो नालो आहे जेके ही अकुल ज़ाहिरी दुनिया वारो तस्लीम न कंदो आहे उहो इश्क जो रंग ई ॿियो आहे जीअं मुंहिंजे हज़रत पीर साईं रोज़े धणीअ साईं फरमायो त ही इश्क जिन आशिक़नि जे सीने में अची थो वञे कुल जा मालिक थी था वञनि कुन फयकून जा मालिक थी था वञनि सभु पावर सभु ताक़त उन्हनि जे सीने में अची थी वञे पर पोइ बि वरी हथड़ा ॿधियूं आजिज़ी कयूं घुमंदा फिरंदा था वतन पोइ पाण फरमायो त जेके इहे आजिज़ थी था हलनि इहे हेठाई करे था हलनि इन्हनि खे ख़ाली न सम्झ इन्हनि जे अंदर में जेको मालिकनि जो फैज़ भरियल आहे इहो फैज़ जेकॾहिं उहो उजागर कनि जेकॾहिं ज़ाहिर कनि तोखे त ज़ाहिर में लॻंदा आम माण्हू आहिनि इएं घुमंदा फिरंदा था वतन लटड़ा फाटल अथनि कपिड़ा मेरा अथनि पर न इहे पंहिंजे पावर खे पंहिंजे ताक़त खे ख़ल्क़ खां लिकायूं घुमंदा था वतन मुंहिंजे साईं फरमायो जेकॾहिं तूं इन्हनि खे बीहारे उन्हनि खां दुआ जा हथड़ा खणाए पहिरीं ॻाल्हि त उहो तूं खणंदा कोन न खणंदा पर जे खणंदा त उहे हथ जेॾी महिल रब करीम जे अॻियां हीअं खणी बीहंदा त तेसीं उहे हथ हेठि न कंदा जेसि ताईं तुंहिंजा उहे कम ख़ुदा खां कराए न वठंदा ही इश्क वारा आहिनि ही मुहबत वारा आहिनि इश्क जो ज़ाहिरी अकुल सां को तालुक कोन्हे को ज़ाहिरी अकुल इन इश्क खे तस्लीम ई कोन कंदो मुंहिंजा साईं नज़र वारा हज़रत बाग़ अली शहनशाह हिकु दफ़े पाण करीम मशहूरनि जा शहनशाह पंहिंजो चोलो मुबारक ॾिनोसि पहिरियाण मुबारक ॾिनोसि त ही वञी रेस किनाल तां धोई आहे पाण उहो चोलो मुबारक खयो अथऊं खणी वञी राइस किनाल ते उनखे साबुण सां साफ़ पिया कर हिकिड़ो साबुण हयो वरी ॿियो हयो वरी टियों हयो अञा दिलि चए पई त साबुण हणा अञा मुंहिंजे साईं जो चोलो मुबारक अञा अछो थिए आज़ान आई निमाज़ जो टाइम थी वियो पाण आज़ान जे तरफ़ मुतवजा न थिया पाण चोलो धोईंदा रहिया चोलो धोई जेॾी महिल उथिया आसमान ॾे मुंहुं करे फरमायूं ते मुंहिंजा रब करीम मूं तुंहिंजी हर निमाज़ पढ़ी आहे 5 वक्त निमाज़ पढ़ी आहे पर मूंखे यकीन कोन्हे त उहा तो रब करीम जी बारगाह में क़बूल आहे या न आहे पर ही चोलो मुबारक जेको मूं पंहिंजे मालिकनि करीमनि जे चोले मुबारक जे करे हीअ निमाज़ मुंहिंजी क़ज़ा थी वई आहे इन जी मूंखे पक आहे त ॿियूं निमाज़ुनि जी पक कान्हे का पर इन निमाज़ जी मूंखे पक आहे त इहा मुंहिंजी निमाज़ क़ज़ा न पर मुंहिंजी इहा निमाज़ अदा थी वई आहे छो त उनजो मक़सदु कहिड़ो हुयो अॻियां हुई कहिड़ी शइ हिकु दफ़े मुंहिंजे मालिकनि करीमनि मशहूर वारे साईं जे बनीअ ते कमु पियो हले बसरनि जो रोबो जमायत करे पई आज़ान अची वई सभु फ़क़ीर हलिया विया निमाज़ ते हिकिड़ो फ़क़ीर न वियो पाण शहर जे तरफ़ खां आया लाड़काणे शहर खां हीअं टाप सां जी आया ॾिठूं त बनीअ ते हिकिड़ो फ़क़ीर रोंबे में मसरूफ़ आहे पाण फरमायूंसि त ॿिया काॾे विया चे साईं आज़ान आई निमाज़ ते विया फ़क़ीर अर्ज़ु कयो मुंहिंजा साईं
साईं वो सब निमाज़ ते हलिया विया पोइ पाण फरमायूं त तूं निमाज़ ते न वहीं छा चे न मुंहिंजा साईं मां न वियुसि अञा हुन जवाब इहो ॾिनो पाण मुर्कियूं फरमायूंसि त चङो तुंहिंजी इहा ई निमाज़ आहे मुर्शिद कामिल जे हुजूर में जेको कमु थिए थो खुदा जो कसम उन जो दर्जो भी उन इबादत वारो आहे मक़सद नेक हुजे पंहिंजे साईं जो हुजूर हुजे साईं जे हुजूर में जेका ख़िदमत थी थिए साईं जे हुजूर जे करे जेका ज़ाहिरी शरीयत वारी इबादत कज़ा थी थिए उहा हक़ीक़त में अदा थी थिए छो त हीअ जेका हुजूर में तव्हां ड्यूटियूं ॾिनियूं आहिनि हिन हुजूर में जेके तव्हां ख़िदमतूं कयूं आहिनि कसम आहे ख़ुदा जो कसम आहे रब करीम जो तव्हां हिन जो उजर हिन दुनिया में त ॾिसंदो पर क़यामत जे ॾींहुं बि ॾिसिजो छो त हिन में को तव्हांजो दुनियावी मक़सदु कोन्हे को त हिते ख़िदमत करे पोइ असांखे हिन जे बदिले में हेतिरी रक़म मिलंदी न न हितां जेको तव्हांखे शइ मिलंदी ख़ुदा जो कसम आहे हिन ड्यूटियुनि जे एवज़ उहा शइ मिलंदी जेके दुनिया में ॿिए कम जे एवज़ में तव्हांखे कंहिं दुनिया जो बादशाह बि नथो रही सघे तॾहिं त हज़रत अल्लामा इक़बाल फरमायो आहे त तमन्ना दर्द दिल की हो अगर दर्द वारी दिल खपई त पोइ मुलनि वटि न वञ तमन्ना दर्द दिल की हो तो कर खिदमत फकीरों की तमन्ना दर्द दिल की हो तो कर खिदमत फकीरों की नहीं मिलता ये गौहर बादशाहों के खजीनों में एक दफ़े मूं हज़रत वाग ॾई शहंशाह खे ज़ोर पे ॾिना ज़ोर ॾींदे ॾींदे मूं इहो ई साॻो शेर साईं करीमनि जे हुजूर में ज़ोर बि ॾियां पियो पढ़ी ॿुधायो पाण आराम ई हुया उथी बि वेही रहिया मूंखे चयो अबा वरी ॿीहर बि ॿुधायो त ही दर्द फ़क़ीरनि वटि हूंदो आहे अल्लाह वारनि वटि हूंदो आहे ही निस्बत जेका ॻंढियल आहे मुंहिंजे साईं फरमायो त क़यामत जे ॾींहुं दीन जे करे तव्हां न थींदो क़यामत ॾींहुं तव्हां निस्बत सां सॼा वेंदव पंहिंजी निस्बत सां उथिया वेंदव कड़ो कड़े में मज़बूत हुजे कड़ी कड़ीअ सां जड़ियल हुजे चेन ठही पई हूंदी आहे पर जेकॾहिं चेन टुटी हीअ तार वञे थी बिजलीअ जी जेकॾहिं विच मां टुटी वई त सप्लाई बंदि थी वेंदी इहा सप्लाई जॉइंट इहा तार पंहिंजे मालिक सां ॻंढियो अचो बाक़ी पावर सप्लाई जेका हुतां हले थी डायरेक्ट तव्हांजे दिलि ताईं पई ईंदी जेकॾहिं इहा निस्बत टुटी त हर शइ वई पोइ कुझु कोन बचो इहा निस्बत पंहिंजे साईं सां गॾियो अचो इहा निस्बत तव्हांखे मालिकनि जे हुजूर वटां मिलंदी अल्लाह जे वलियनि शुकुरनि वटां मिलंदी उन्हनि जे दरवाज़े वटां इहा शइ मिलंदी ही रंग अजब रंग आहे फ़क़ीरीअ जो रंग ॿियो रंग आहे ही जहान ॿियो आहे हिते सुञाणप जा उहे अखर अबजद ई ॿिया आहिनि ही ज़ाहिरी अकुल वारा अबजद न आहिनि जो हीअं माना दुनियावी मिसाल ॾेई करे कंहिंखे सम्झाइजे सम्झजी वञे ही ॿी शइ आहे इश्क सां हीअ ज़ाहिरी शरीयत ढके ई कान थी हिकु दफ़े मालिक करीम मशहूरनि जा शहंशाह दरगाह मशहूरी शरीफ ते मस्जिद शरीफ जे अंदर सॼी जमायत सिर्फ़ वॾियूं निमाज़ पढ़े पई वेठी मुंहिंजा नज़र वारा साईं वाग ॾणी शहंशाह पोइ सिर्फ़ में निमाज़ हीअं पढ़नि पिया वेठा हलंदी पढ़ंदे 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 हलंदी निमाज़ में मुंहिंजे मालिकनि करीमनि जा मालिक मशहूरनि जा शहंशाह अची विया जेके साईं जे भरिसां अची बीठा पोइ रकात में अची बीठा पाण ॾिठो त मुंहिंजा मालिक करीम गर्मीअ जो मौसम हुजे लाइट भी कान हुजे पाण निमाज़ भॻो दरवाज़े मां हथ वारो पको खणी करे पंहिंजे मालिकनि करीमनि खे हणण बीह रहिया निमाज़ टुटी वई हणण बीह रहिया जेॾीमहिल मुंहिंजा साईं मशहूरनि जा शहंशाह निमाज़ मां सलाम वराए साईं सां मुखातिब थी करे फरमायो त इहो कहिड़े किताब में लिखियल आहे त हिकिड़ो निमाज़ पढ़े ऐं ॿियो उनखे वेही पखो हणे पाण अदब सां ईअं बीह रहिया छो त हे मुक़ाम अदब जो आहे सवाल जो जवाब न ॾियण बि अदब आहे अॻियां ज़ात ॾिसिजे त कहिड़ी आहे पाण अदब सां बीह रहिया वरी पाण फरमायो त इहो कहिड़े किताब में लिखियल आहे त हिकिड़ो निमाज़ पढ़े ऐं ॿियो उनखे वेही पको हणे
पाण फरमायो त वरी असां अदब सां बीह रहियासीं पर दिल में सोचियोसीं त मुंहिंजा साईं इहो इश्क जे किताब में लिखियल आहे इश्क जे किताब जो अखर आहे इश्क जे जीअं हिकिड़े शाइर चयो आहे त मकतब इश्क का अजब दस्तूर देखा दुनिया जे स्कूल जो दस्तूर ॿियो हूंदो आहे दुनिया जे कुतुब खाननि जो दस्तूर ॿियो हूंदो आहे दुनिया जे मदरसनि जो दस्तूर ॿियो हूंदो आहे उस्ताद शागिर्द खे चवंदो आहे त हे सबक़ यादि कर पोइ तोखे मोकल आहे भले हलियो वञे पोइ शागिर्द जेॾी महिल सबक़ यादि कंदो आहे पोइ उस्ताद खे ॿुधाईंदो आहे पोइ उस्ताद हुनखे चवंदो आहे तुंहिंजो सबक़ यादि आहे तूं बसि हलियो वञ पर इश्क जे स्कूल जो अलॻि दस्तूर आहे तॾहिं आशिक़ चयो आहे त मकतब इश्क का अजब दस्तूर देखा उसको ही छुट्टी न मिली जिसका सबक़ यादि हुआ जंहिंखे यादि कयो सबक़ हुनखे हथ कड़ी लॻी वेंदी यार जे निस्बत में चुप थी वेही रहो हिते छो त तोखे हाणे ख़बर पइजी वई सोनारे जी अख पैदा कंदासीं त असां सोन जी सुञाणप कंदासीं जेॾी महिल सोनारे वारी अख अची वई त सोन जी सुञाणप थींदी त सोन जो क़दुरु बि थींदो जेकॾहिं सोन जी सुञाणप न हूंदी कई टुकड़ा ज़मीन ते पिया हूंदा परवाह कान्हे का सो मुंहिंजे मालिकनि करीमनि फरमायो त उहा अख धारियो जंहिंसां पंहिंजे यार खे सुञाणी अल्लाह वारनि खे सुञाणियो मुंहिंजे साईं फरमायो त जेकॾहिं तोखे उहा सुञाणप वारी अख आहे त अल्लाह जे वलियनि खे सुञाण अल्लाह जे दोस्तनि खे सुञाण पर जे अख न अथई त बसि सभिनी जो अदब कर जंहिंखे सुञाणी उनजो नथई सुञाणप वारी अख त सॼे जेके बि तो वटि फ़क़ीर अचनि था अदब कर पोइ मुंहिंजे साईं फरमायो त शिकारी जेॾी महिल ढबी हणंदो आहे शिकार लाइ पोइ उहो उन ढबीअ ते चांवरनि जा दाणा बि उछलींदो आहे पोइ उन ढबीअ ते आसमानी पखी परवाज़ करे अची हेठि लहंदा आहिनि पोइ उन में कांव बि हूंदा आहिनि झिरक बि हूंदा आहिनि ॻेरा बि हूंदा आहिनि पोइ पाण फरमायूं त जेकॾहिं हिलाल पखी बि लहंदा उन ढबीअ में हराम पखी बि लहंदा पर जे तूं चवंदे ते त मां रुॻो हिलाल पकड़ियां हराम उॾारियां जे हराम खे अकल कंदे त हिलाल बि उॾी वेंदी पोइ तंहिंजे करे पहिरियां उन ढबीअ जे हेठां पखी अचनि पोइ तूं ढबी छिके वठ पोइ सभु पखी पकड़े वठ पोइ तंहिंखे तुंहिंजे कम जा आहिनि खणी वठ तुंहिंजे कम जा न आहिनि उहे छॾे तॾहिं साईं गुलाम फरीद साईं फरमायो आहे त हर पाणी जी इज़त करीम था कंहिं पाणी विच आब हयात हो वई हर मेहमान जी इज़त करीम था हर कंहिं मेहमान विच आप मोहम्मद जी ज़ात हो वई हर माण्हू जी इज़त कर हर फ़क़ीर जी इज़त कर मन उन में अल्लाह जो वली सगोरो मिली पोई अल्लाह जो सचो दोस्त मिली पोई ऐं तुंहिंजो उहो तुंहिंजे क़िस्मत खे खोले विझे छो त निगाह मर्द मोमिन से मर्दनि जी जेका निगाह हूंदी आहे उन निगाह सां ही तक़दीरूं बदिलबियूं आहिनि हिकु निगाह जो तॾहिं मुंहिंजे नज़र वारे साईं फरमायो त वञी विर्त वज़ीफ़ा पढ़नि माण्हू वञी टिगो इबादतूं कनि पर मुंहिंजे साईं फरमायो त असां हिकु बाज़ी विच पीरान चई त हिकिड़ी निगाह जेका असांजे मालिक असांजे क़ल्ब ते रखी उन हिकु निगाह सां असां पीरान थी वियासीं पीरान थियणु मज़ाक कान्हे का उहा निगाह उहा अक्सीर जीअं दिलनि ते पई त उन में पीरानीअ जो दर्जो तालिब खे मिली वियो उहा निगाह अक्सीर मालिकनि करीमनि फरमायो आहे त इन निगाह खे हासिल करण लाइ तव्हांखे अल्लाह वारनि वटि वञणो पवंदो अल्लाह वारनि जे मुहबत वारनि जी मुहबत हासिल करणी पवंदी अल्लाह वारनि जे निस्बत वारनि जी निस्बत हासिल करणी पवंदी ही निगाह जेका आहे इहा तव्हांजे मथां उन्हनि जे मथां थींदी छो त ही दुकान जो फैज़ न आहे जीअं मुंहिंजे साईं मिस्किन साईं बादशाह जो बेत मुबारक आहे त इहे दर्द जेको अंदर वारो दर्द आहे अंदर वारी सुञाणप आहे इहा कंहिं दुकान जी शइ न आहे इहो कंहिं दुकान जो वखर न आहे ए दर्द दुकान की चीज नहीं जिते हादी करम फरमावे जिते मालिक करम फरमाइंदो तो उनके या शे मिलंदी हज़रत पीर साईं रोज़ेदानी साईं फरमायो आ त ही जेको दर्द अंदर वारो इहो के इबादत सां नथो मिले के रियाज़त सां नथो मिले ही दर्द जेको अंदर वारो आ इहो असांजे खज़ाने जा जोहर जेके असां जंहिंते राज़ी थियूं उनखे पंहिंजी सखा सां अता कंदा आहियूं खणो
इबादतुनि सां इहा शइ न मिलंदी आहे इबादतुनि सां कॾहिं बि न मिलंदी इबादतुनि सां जन्नत जो आसरो मिलंदो दोज़ख जी माना जेको आहे सो बाहि खां जान छुटाइण जी दिलि जाइ मिलंदी पर आशिक़नि इन्हनि खां बि अॻिते वञी मुक़ाम रखियो आहे जो अलाह साईं जा आशिक़ क़यामत ॾींहुं अलाह साईं उन्हनि खे फरमाईंदो त अचो जिन महिल बीठा हूंदा पोइ अलाह साईं फरमाईंदनि त दुनिया में मूंसां इश्क कयो आहे तव्हां दुनिया में मूंसां मुहबत करे आया आहियो अॼु वञो सॼी रूह इंतिकाए सां जन्नत जी पई अथव जेके वणनि में तव्हां वञी महल खणो मालियूं खणो बंगला खणो त उहे आशिक़ हीअं कयूं बीठा हूंदा चवंदा साईं असांखे तुंहिंजूं जन्नतियूं नथियूं खपनि महल माड़ियूं नथियूं खपनि जेकॾहिं तूं असांखे असांजे हिन इश्क जो बदिलो थो ॾी जेको दुनिया में तोसां इश्क कयो आहे जेकॾहिं हिन इश्क जो असांखे हिते तूं बदिलो थो ॾी त हिन बदिले इश्क जे असांखे वरी बि पंहिंजो इश्क ॾे वरी बि तुंहिंजो इश्क खपे तॾहिं बिटाई साहिब फरमायो त जन्नत जा मुश्ताक अञा ओराहा थी आहे जन्नत जा तालिब अञा हेठि आहिनि आशिक़नि जो मक़ाम अञा मथे आहे आशिक़ कॾहिं बि यार सां मुहबत जन्नत जे एवज़ न कंदो छो त इहो त हिकिड़ो ख़ुदा सां डायरेक्ट वापार थी वियो मुंहिंजा हज़रत कड़े वारा साईं ख़लीफ़ा महमूद साईं फरमाईंदा त असां जेका इबादत जेका रियाज़त कंदा आहियूं जेका तहजुद इशराक पढ़ंदा आहियूं जेको असां रोज़ो रखंदा आहियूं जेका बि इबादत कंदा आहियूं उते ई दुआ घुरंदा आहियूं दुआ घुरी असां पंहिंजे माल कपीर साईं रोज़े घड़ीअ जे हुज़ूर में उहे मोकिले छॾींदा आहियूं उनजो अजर छाजे करे त क़यामत जे ॾींहुं जेॾी महिल उथूं त इन इबादत जे ज़ोर ते न उथूं त हेॾो अमल खणी आया आहियूं हेॾियूं निमाज़ूं खणी आया आहियूं हेॾियूं इबादतूं खणी आया आहियूं मुझे कड़े वाले साईं फरमायो त क़यामत ॾींहुं उथूं त कंधु हेठि हुजे कंधु झुकियल हुजे जेॾी महिल पुछनि त छा खणी आयो आहीं त चऊं त का बि शइ न खणी आया आहियूं कंधु हेठि हुजे पोइ पाण फरमायो त रहमत जी जेका निगाह थींदी उहा उन्हनि जे मथां थींदी जेके कंधु झुकियल हूंदा जिन जा ॻाट इबादतुनि जे ज़ोर ते ऊचा हूंदा उन्हनि ते उहा रहमत जी निगाह कान थींदी हज़रत लुक़मान हकीम मुझे साईं फरमाया त लुक़मान हकीम खे अल्लाह साईं क़यामत ॾींहुं फरमाईंदो त ए लुक़मान कहिड़ी इबादत खणी आयो आहियां छा खणी आयो आहियां जंहिंजे बदिले आउं तोखे बख़्शा तोखे जन्नत में मोकिलियां अर्ज़ कंदो मुंहिंजा साईं सॼी उमिरि इबादतूं कयूं निमाज़ूं पढ़ियमि रोज़ा रखियमि हेॾी वॾी माना इबादतूं करे आयो आहियां अल्लाह साईं फरमाईंदसि त ए लुक़मान इहे निमाज़ूं त तो इन लाइ पढ़ियूं इहे इबादतूं तो इन लाइ कयूं त जीअं दुनिया में तोखे माण्हू ज़ाहिद चवनि इबादत गुज़ार चवनि जेकॾहिं इहा इबादत मुंहिंजे करे हा त हिकु ॾींहुं तूं मस्जिद शरीफ़ में एतिकाफ़ में वेठे हिकिड़ा माण्हू राति जे टाइम ते तो वटि आया हुया त ए लुक़मान असांजो हिकिड़ो मरीज़ आहे हली हुनखे ॾिस तो चयो त मां एतिकाफ़ में वेठो आहियां मां हिन एतिकाफ़ मां न उथंदुसि जेकॾहिं मां हिन एतिकाफ़ मां उथुसि त मुंहिंजो एतिकाफ़ तुची वेंदो तूं उन्हनि सां न वई तुंहिंजे न वञण जे करे उहो मरीज़ उते मरी वई उहो खून बि तुंहिंजी गिचीअ में जेकॾहिं मुंहिंजे करे तूं इबादत करे हा त तूं एतिकाफ़ खे टोड़े जी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती साईं रमज़ान शरीफ़ जे महीने में हिकिड़ो ॿोड़ो माण्हू साईं जे लाइ माना हिकिड़ो सुठो लंगर तयारु करे खणी आयो चे साईं मां हे खणी आयो आहियां उहो ॿुधे कुझु बि कोन कयो साईं रोज़े सां हुजनि पाण उहा मानी नोश फरमाई वो ॾाढो ख़ुशि थियो त मुंहिंजी पचायल मानी रथियल साईं वॾे शौक़ सां खाधी हुन ॿोड़े शख़्स जी दिलि ॾाढी ख़ुशि थी त ख़लीफ़े अर्ज़ु कयो त मुंहिंजा साईं त रोज़े सां हुया पाण फरमायो उहो रोज़ो टोड़ियो वो ख़लीफ़े माना जेको आहे सो अर्ज़ु कयो मुंहिंजा साईं त रोज़े सां हुया पाण फरमायूं त उहो दिलि सां ठाहे आयो हो जेकॾहिं मां न खावां हा त हुनजी दिलि टुटी पई आहे रोज़ो टुटियो त रोज़े जो कुफारो आहे पोइ पाण उन हिकिड़े रोज़े जे करे वरी 60 रोज़ा कुफारे में ॿिया रखियो
पाण फरमायो त रोज़ो टुटो त रोज़े टुटण जो कुफारो आहे, पर जे हुन जी दिलि टुटे हा त दिलि टुटण जो को कुफारो कोन्हे को। या आशिक़नि जी ॿोली आहे, या आशिक़नि जी निगाह आहे, जिन इबादतुनि खे साइड में रखी करे बि अल्लाह जे बाननि जूं दिलियूं राज़ी रखियूं। लुकमान हकीम खे अल्लाह से फरमाईंदो त तूं त इहा इबादत कई, जेकॾहिं मुंहिंजे करे करे हा त तूं हुन मरीज़ जे पासे वञे हा। उहो माण्हू मरी वियो, तुंहिंजी का बि इबादत हिते क़बूल न पई। ॿी ॻाल्हि कर, चई साईं मां सॼी उमिरि हिकमत कई, हिकमत करे इंसान ज़ात जी ख़िदमत कई, माण्हुनि खे बीमारियुनि खां छुटकारो ॾियारियो। अल्लाह साईं फरमाईंदुसि त ए लुकमान, इहा त तो इन लाइ कई त जीअं माण्हू मूंखे हकीम सम्झनि। जेकॾहिं तूं इहा हिकमत मां रब करीम जे वास्ते करे हा त पोइ हिकिड़ो मरीज़ तोॾे खणी आया हुया, तो चयो, हुननि चयो त हिन जो इलाज कर। तो चयो त मां दवा जो नुस्ख़ो थो ठाहियां, जेकॾहिं मां दवा छॾींदुसि त मुंहिंजो नुक़सानु थी वेंदो। तो हुन जो इलाज न कयो पंहिंजी दवा जे करे, ऐं उहो माण्हू मरी वियो। इन जो बि खून तुंहिंजी गिछीअ में। परेशान थी वेंदो लुकमान हकीम, हैरान थी वेंदो। अल्लाह साईं फरमाईंदुसि त ए लुकमान, बाक़ी हिकिड़ो अमल अथई जंहिंजे करे छॾियां तो वञ जन्नत में। परेशान थी वेंदो त सॼी उमिरि जी इबादत क़बूल न पई, सॼी उमिरि जी रियाज़त क़बूल न पई, सॼी उमिरि जा तहज्जुद क़बूल न पिया, सॼी उमिरि जा इशराक क़बूल न पिया, सॼी उमिरि जा रोज़ा क़बूल न पिया, सॼी उमिरि जी हिकमत क़बूल न पई, सॼी उमिरि जूं दवाऊं क़बूल न पियूं। इहा कहिड़ो अमल आहे जेको मुंहिंजो क़बूल थो पए? इन जी क़बूलियत जे करे मां जन्नत में थो वञा। अर्ज़ु कंदो मुंहिंजा साईं, उहो कहिड़ो अमल आहे, कहिड़ो अमल आहे? अल्लाह से फरमाईंदो त ए लुकमान, हिकु ॾींहुं तूं दवा जो नुस्ख़ो लिखे पियो, पोइ तूं पंहिंजी किल्क जेका काठीअ मां ठाहींदा आहिनि, किल्क उनखे छिले, उन मां पोइ अॻे ज़माने में उहो खताती उन सां कंदा हुया। जे उहा किल्क तो मस में ॿोड़े जेॾी महिल खई त हिकिड़ी उञारी मख अची उन किल्क जी चोंप ते वेठी, तुंहिंजी दिलि में रहम अची वियो त वीचारी उञारी आहे, पीए त पोइ लिखां थो। तुंहिंजे उन मख ते रहम जे करे अॼु तोखे माना जेको आहे बख़्शा थो वञे। हर शइ हली वई, यार राज़ी थिए त हिकु तिर ते राज़ी थिए, जे रंज थिए त बि हिकु तिर ते राज़ी थिए। अल्लाह साईं फरमाए थो, मां हिन ॿिन्ही जहाननि खे जेकॾहिं बिना हिसाब किताब जे बख़्शे छॾियां त सरे जो दाणो बि अञा वजूद वॾो थो रखे, मुंहिंजे अॻियां इहो अञा घटि शइ। सो हीअ जेको मूं तव्हां सां गुफ़्तगू कई, हीअ गुफ़्तगू उहा गुफ़्तगू आहे जेका ज़ाहिरी ॿिए कंहिं दुनिया वारनि जे अॻियां करण जी न आहे, छो त दुनिया वारा हिन शइ खे न सम्झंदा। ही उहे सम्झंदा जीअं कंहिं फ़क़ीर चयो, साईं ही इश्क वारी गुफ़्तगू ईअं आहे जीअं पहिरियां प्लेट खणी हथ खे ईअं कट ॾिजे, पहिरियां जीरो हणिजे कटे, पोइ जेकॾहिं मिर्चनि जी ज़री खणी मथां ईअं मख बि त असरु थींदो, सड़ंदो। पोइ उहो इश्क वारो कट ज़रूरी आहे। जेकॾहिं इश्क वारो कट न आहे त हीअ ॻाल्हियूं के कम जूं ई न आहिनि। ऐं उहो कट कहिड़ो हूंदो आहे? उहो कट किथां लॻंदो आहे? उहो जेको इश्क वारो कट आहे, उहो कट दिलि ते हणंदो आहे मुर्शिद कामिल। मुर्शिद कामिल जे करे तुंहिंजे वजूद ते, तुंहिंजी रूहानियत ते उहो इश्क वारो कट न हणंदो त ही इश्क वारियूं ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में न ईंदियूं। छो त भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह बि फरमायो आहे त सोहबत सुपरिन जी हीअ पिण वॾी हाज, सोहबत सुपरिन जी हीअ पिण वॾी हाज, कज़ा कज निमाज़। जेकॾहिं निमाज़ जो वक़्तु थी वञे, यार जी गुफ़्तगू हले, होॾो अज़ान अची वञे त भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त कज़ा कज निमाज़, कज़ा करे छॾिजांइ निमाज़, कज़ा कज निमाज़ वक़्तु वराइण सुथरो। निमाज़ जी कज़ा आहे पर यार जी सोबत ऐं यार जी गुफ़्तार जी कज़ा न आहे। जेॾी महिल मदीने वारे साईं जे हुज़ूर में असाब सगोरा वेहंदा हुया
वो मुझा करीम मदीने जा घोट जेडी मल गुफ्तो मुबारक फरमाइंदा होया तो वे असहाब सबोरा ये मना मजबूत थी विदा होया तो हुनन जो वजूद मथा उडामदड़ पखिन के पत्थर जो महसूस थींदो ऐं आसमान जा पखी अची पत्थर समझी करे उन जे कुल्हन ते वेही रहंदा हुआ एडो हुन में गुम थी विदा होया सो ही इश्क जो जेको रंग आहे इहो निरालो आहे इहो यार जे निगाह खां सवा यार जे कर्म खां सवा इहो थी नथो सघे त हीअ शयूं तव्हांखे मना सम्झ में अचनि पर हिन जमात जे मथां त मुंहिंजे मालिकनि जो कर्म आहे हिननि जे मथां त उहो सुञाणप जा दरिया खुलिया पिया आहिनि पिया हिननि जा त ज़रो ज़रो माना जेको आहे सो नूर सां भरे थो पियो मुंहिंजे मालिकनि करीमनि फरमायो त हीअ सॼी जमात इहा मुंहिंजे यार जे तौहीद जे दरिया में ग़रक़ आहे ही गुफ्तगू इश्क वारी गुफ्तगू हिन इश्क जी गुफ्तगू मुझे मालिकन करीमन फरमायो त इश्क जी अमानत तालिब जे मथां ईअं जीअं सॼी ताक़त पावर वजूद में हुजे पोइ पाण फरमाए त इहो सॼो लिकाइणो आहे दुनिया खे बिड़क नाहे ॾियणी मुझे हज़रत पीर साईं रोज़ेदानी फरमायो तो इहो एडो ॾुखियो आहे जीअं उठ खे छबर में लिकाइजे पोइ उठ खे छबर में के मर्द मुजाहिद लिकाईंदा जो सभु हूंदे सूंदे जीअं नज़र आ रहे साईं खे हिकिड़े दफ़े जुगशाई वारे साईं फरमाए त सुणा तोखे जेको इल्म दीन खां सिको मिलियो इल्म दीन पाण मशहूर वारे साईं खे फरमाईंदा हुआ साईं मशहूर जे शहनशाह खे छॾींदा हुआ इल्म दीन वो हिकिड़े दफ़े पाण फरमायो नज़र वारे साईं खे त सुणा शफ़ी तोखे जेको इल्म दीन खां सिको मिलियो सिको माना अमानत जेका ताक़त जेको पावर जेको फैज़ उतां तोखे मिलियो उन ते बि तो देरो कोन जमायो उहो मूंखे अता करे वरी मुंहिंजे अॻियां ॿाहूं ॿधी वेही रहियो जो हिकु दफ़े पाण मूंखे फरमायूं त अबा लाड़काणे शहर में सुरिया पदर जी हिकिड़ी मस्जिद हुई उन में निमाज़ पियो पढ़ा पोइ निमाज़ पढ़ी जेॾीमहिल फारिग थी ॿाहिरि अची वेठुसि पोइ मौलवी साहब आयो जे साईं तव्हां केरु आहियो त मूं चयोमांसि आऊं ठिकर भितर आहियां जे साईं तव्हां छा कंदा आहियो चए भाउ आऊं पिनंदो आहियां कुल ताक़त पावर वजूद में जो मां हिकु दफ़े पाण फरमायो मूंखे त अबा आऊं सखर रोड़ी वार मुबारक ते हुयुसि त उते मूं ख़िज़र अलैहिस्सलाम खे ॾिठो पोइ जॾहिं मां हज़रत ख़्वाजा ख़िज़र अलैहिस्सलाम खे ॾिठो पोइ मूं हुन जे पेरनि ते पंहिंजा इहे हथ मने पोइ मूं पंहिंजे मुंहुं मुबारक ते ईअं घुमाए पंहिंजे सॼे जिस्म ते घुमायो पोइ ॾाढो मुर्कियो ॾाढो ख़ुशि थियो हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम पोइ मूंखे ॾिसी ऐं चई त हाणे तूं मूंखे सुञातो आहे हाणे इन जे बदिले तूं जेको मूंखां घुरे सो घुर जे पोइ मूं चयोमांसि जेकॾहिं तूं मूंखे कुझु ॾियणु चाहे थो त पोइ मुंहिंजे सीने में मुंहिंजे मालिक मशहूर वारे शहनशाह जी मोहबत मूंखे अता कर पोइ पाण फरमायो त ख़िज़र अलैहिस्सलाम इहो मूंखे पेरनि खां वठी वारनि जी चोटीअ ताईं ॾिठो ॾिसी इहो मुखातिब थी करे चई त साईं उन सां त सॼो भरियो पियो आहे उन सां त तूं सॼो भरियो पियो आहे ॿियो कुझु घुर चई ॿियो कुझु घुराए चई हा पोइ पाण ख़िज़र अलैहिस्सलाम जी ॿाह मां वरितो ॿाह मां पकड़े चई जेकॾहिं ॿियो कुझु थो चई त पोइ हल मुंहिंजे मशहूर वारे साईं जो हली मुरीद थी पोइ उनखे वठी पिया पोइ पाण फरमायूं त दरिया जी कपर सां अचूं पिया सुबुह जो टाइम हुयो पोइ परियां के मायूं घड़ा मथे ते रखी करे पाणी भरण लाइ अचनि पियूं उन्हनि जी जो असां ते नज़र पई वठी रड़ियूं कयूं टाकू 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 सो ख़िज़र अलैहिस्सलाम खणी दरिया में टपो ॾिनो अबा गायब थी हाणे ज़ाहिर में ताक़त इहा जो ख़िज़र बि ॿाह खां वठी था अचनि पंहिंजे यार जे हुज़ूर में वरी होॾा दुनिया वारनि जे अॻियां वरी आजिज़ी वरी हेठां ई इहा मोहब्बत पंहिंजे यार सां हुआ जो अहिड़ो मिसाल
दुनिया में किथे मिले ही कोन। एक फ़कीर अहिड़ी आहे साईं जी जे मूंखे ॿुधाए त मुंहिंजा साईं हिकिड़े दफ़े नज़र वारा साईं असांजे घर आया, पोइ पाण खट ते आरामी थिया। पोइ मूंखे चऊं त साईं फरमायो त अबा हिन टेप रिकॉर्ड में, उन टेप रिकॉर्ड उन दौर में हिन में मूंखे मोहन भगत जी कैसेट में उन फ़कीराणी मोहन भगत जी कैसेट मालकन करीमन के हलाए ॾिनी नज़र आ रहे साईं के। पोइ पाण चादर मुबारक मथां विझी सुम्ही पिया। कैसेट हले पई, अधु कलाक गुज़रियो, फ़कीराणी नंगर तैयार कयो। नंगर तैयार करे पोइ पाण के अची अर्ज़ कई फ़कीराणी त मुंहिंजा साईं नंगर तैयार आहे। पाण चादर मुबारक लाथऊं त फ़कीराणी चयो त साईं जी सॼी सुहारी मुबारक ॿोड़नि सां मनाई, सॼी पुछियल पाणी वांगुरु पाण अंदरि गिरे पिया फरमाए। चादर मुबारक लायो न फ़कीराणी खे पाण फरमायूं त अबा खुश नसीब आयो अवी जो अवां जो मुर्शिद अवां सां गॾा, विछोड़े जो दर्द असां खां पुछो। हिक दफ़े हिन बाने के पाण फरमायो त हेॾा अच। पाण चारपाई ते आरामी वियो। पाण हिकिड़ो किताब मूंखे ॾिनो जेको हथनि सां कलमी नुस्ख़ो लिखियलु हुयो। ऐं साईं जी पेरांदी खां वेठो हुअसि, पाण आरामी वेठा था, मथे के हथ मुबारक ॾिनो हीअं वेठा हुया पियो। मूंखे चऊं हीअ किताब पढ़। पोइ मूं किताब पे पढ़ियो। मूंखे यादि आहे तो ससी पुनूअ जो किसो हुयो, पर 3 अखरीअ वारो किसो। 3 अखरीअ में लिखियलु हुयो, अलफ़ खां शुरू थींदी आहे, वरी बे खां बिसरो शुरू थींदो आहे, वरी ते खां, वरी से खां, यको 3 अखरी त हले पियो। पोइ मां जिते मुंझां पियो त पाण उतां ई मूंखे चवंदा न ईअं न थई, हीअं थई, बराबरि पढ़। वरी मां उहो ई पढ़ां पियो। पोइ जेॾी महिल पूरो थियो पोइ पाण फरमायूं त भाई ख़बर अथई इहा 3 अखरी कंहिंजी लिखियलु आहे। उहा ड्राफ्टिंग, उहे वर्ड, उहो जेका मुशाइबत बि ॾे, मूंखे ईअं महसूसु पियो थिए त भिटाई साहिब जे लिखियलु। पोइ मूं अर्ज़ु कयो मुंहिंजा साईं भिटाईअ जी लिखियलु आहे। पाण मुर्किया मुर्कियो फरमायो न न इहा मुंहिंजी लिखियलु आहे। वरी पाण फरमायो त भला इहा ख़बर अथई त ससुई केरु आहे, पुनू केरु आहे? कुझु न मुंहिंजा साईं असां इहे किसनि में ॿुधंदा आहियूं। पोइ पाण फरमायो त ससुई जेका हुई उहा हुई मुरीद, ऐं पुनू जेको हुयो उहो हुयो मुर्शिद। पोइ जेॾी महिल ससुईअ खां पुनू अलॻि थी वियो पोइ वते पई भटकंदी। पोइ भटकी नेठ वञी पंहिंजे पुनूअ सां मिली। पोइ पाण ते उथिया, उथी वेही करे वॾे हिकिड़े दर्द वारी उहा हिन बाने खे ख़बर आहे त उहा कहिड़ी हुई, छो त मां छा बि कयां पर उहा नथो बयानु करे सघां। वॾे हिकिड़े दर्द वारी असां फरमायूं त अबा ससी बि वते पई भटकंदी, हाणे आऊं बि वतां थो भटकंदो, अलाए कॾहिं वञी पंहिंजे यार सां मिलंदुसि। इते मूं सम्झी वरितो त मुंहिंजे मालिक किथे था ॻाल्हाइनि। मूं अर्ज़ु कयो मुंहिंजा साईं असांजो पुनू त असां सां गॾु आहे, हर वक़्तु हर घड़ी गॾु आहे। पाण फरमायूं बेशक हक़ आहे बा, पर ज़ाहिरी हिन अखियुनि जो ॾिसण जो मज़ो ॿियो आहे, पर हिन अखियुनि जे दीदार सां हिन सां ॾिसण जी जेका लज़त आहे उहा अञा ॿी आहे। पोइ ही दर्द विछोड़े जा बि जेके आहिनि इहे बि वॾा हिकिड़ा कहारी दर्द आहिनि। जेॾी महिल हिननि अखियुनि खे खुराक नथी मिले त पोइ इहे अखियूं बि परेशान थियूं थी वञनि, छो त हिननि अखियुनि वारो दीदार जीअं हज़रत अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे। हज़रत अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त निमाज़ अज़ान
तो अजल से तेरे इश्क का तराना थी, अज़ा तो अजल से तेरे इश्क का तराना थी, नमाज तो फकत तेरे दीदार का बहाना थी। साईं फरमाए तो हज़रत अल्लामा इकबाल त जॾहिं महिल अज़ा नहीं थी तोॾी महिल साहब सगोरा जेके मानी खाईंदा मानीअ में छॾींदा, जेके ॿिन्हिनि ते कमकार ठहंदा कमकार में छॾींदा। साईं हज़रत अल्लामा इकबाल फरमाए तो त इहे इन लाइ न उथंदा हुया त वञी निमाज़ पढ़ूं, इहे इन लाइ उथंदा हुया, इन लाइ तकड़ कंदा हुया त हाणे मस्जिद नबूए में असांजो यार ईंदो, मदीने जो सरदार ईंदो, उनजो वञी दीदार कयूं। पोइ चई त हिकिड़ो घिंट हुयो, अज़ान त हिकिड़ी घिंट वॼंदो हुयो त अचो हाणे ॿिन्ही जहाननि जो सरदार पहुचण वारो आहे। पोइ जेके जिथे कम हूंदा सभु छॾे यार जे हुज़ूर में अची पहुचंदा हुया ऐं उन्हनि दीदार सां पंहिंजे दिलनि खे मुनवर फरमाईंदा हुया। बस हाणे टाइम भी घणो थी वियो आहे, बस मां हिकिड़ो रुगो साईं मिस्किन साईं जो हिकिड़ो शेर पढ़ा, पोइ बस मां तव्हां इजाज़त वठंदुसि। जे आयो सजणनि वटि, जे आयो सजणनि वटि त पोइ तकड़ के छॾे ॾे, जे आयो सजण वटि त पोइ तकड़ के छॾे ॾे, जे आयो हिननि वटि त पोइ हुननि खे छॾे ॾे। हिकिड़ा फ़क़ीर हूंदा आहिनि, ईंदा आहिनि वरी फोन कंदा आहिनि, अबा घर ॾे केरु आहे, ठीकु आहिनि सभु ख़ुशि आहिनि या मां अचां? साईं फरमाइनि था जे आयो हिननि वटि त पोइ हुननि खे छॾे ॾे। अजायो उथण वेहण के छॾे ॾे, ॾिसण जन के आयो आहे तन के वेही ॾिस, ॾिसण जन के आयो आहे तन के वेही ॾिस, ॿियनि जे ॾिसण ऐं अजायो ॻाल्हाइण के छॾे ॾे। जे आयो आहे हिननि वटि त पोइ हुननि खे छॾे ॾे, जे आयो आहे सजणनि वटि त पोइ तकड़ के छॾे ॾे। इहो मुंहुं मुबारक मालिकन करीमन जी सूरत मुबारक में पाण फरमाइनि था त इहो मुंहुं मुबारक रूहनि जी राहत, इहो मुंहुं मुबारक रूहनि जी राहत त पोइ विरदनि ऐं वज़ीफ़नि पढ़ण खे छॾे ॾे। जेकॾहिं यार साम्हूं अचे पोइ विरद वाजिबा छाजा, असां तेरा चेहरा वेख के निमाज़ा छॾियां, असां नाज़ा तेरा वेख के निमाज़ा छॾियां, असां चेहरा तेरा वेख के क़ुरान छॾियां, चढ़ के मिंबरां उते ॾेवण पागा छॾियां, असां तेरे पिछू दीन ते ईमान छॾियां मंदर ते मसीतां तो जहान छॾियां। जेकॾहिं मदीने वारो महबूब साम्हूं हुजे त पोइ ॿियनि विरदनि वज़ीफ़नि जी कहिड़ी ज़रूरत आहे? विरद वज़ीफ़ा काॾे कंदासीं, कहिड़े कम जा विरद वज़ीफ़ा? तॾहिं पाण फरमाईंदो इहो मुंहुं मुबारक आहे रूहनि जी राहत। जे ईअं आहे त पोइ विरदनि ऐं वज़ीफ़नि पढ़ण खे छॾे ॾे, जे आयो आहे हिननि वटि त पोइ हुननि खे छॾे ॾे, जे आयो आहे सजणनि वटि त पोइ तकड़ खे छॾे ॾे। धिका धड़का धूणा, धिका धड़का रश हूंदी आहे न, धिका बि लॻंदा आहिनि, ठुठियूं बि लॻंदियूं आहिनि, कंहिंखे धड़को बि मिलंदो आहे त बाबा पासे जी बि अॻ में हेठि आई वठनि। पोइ पाण फरमाईंदा मुंहिंजा साईं मिस्किन साईं त धिका धड़का धूणा सभई रखो अखियुनि ते, धिका धड़का धूणा सभई रखो अखियुनि ते, जे रखिया अथई अखियुनि ते त पोइ रुसण खे छॾे ॾे। जे सभु अखियुनि ते रखिया अथई त हाणे रुसण न सिखो अथऊं। जे आयो आहे सजणनि वटि त पोइ तकड़ खे छॾे ॾे, जे आयो आहे हिननि वटि त पोइ हुननि खे छॾे ॾे। चवां थो उन्हनि खे जे निस्बत में आहिनि, चवां थो उन्हनि खे जे निस्बत में आहिनि, भली चओ पंहिंजनि खे, भली चओ पंहिंजनि खे, परावनि खे चवण तूं छॾे ॾे। जे आयो आहे सजणनि वटि त पोइ तकड़ खे छॾे ॾे, जे आयो आहे हिननि वटि त पोइ हुननि खे छॾे ॾे। झली झोली अॻियों करे चुप वेही रहो, झले झोली अॻियों वेही चुप करे वेही रहो, बिना घुरज ॾींदई। झले झोली चुप करे अॻियों वेही रहो, झले झोली चुप करे वेही अॻियों वेही रहो,
बिना घुरण जे ॾींदई घुरण खे छॾे ॾे जे आयो आहे सॼणनि वटि त तकड़ खे छॾे ॾे जे आयो आहे हिननि वटि त पोइ हुननि खे छॾे ॾे जे मिसकीन आहीं त सुल्तान थींदे जे मिसकीन आहीं त सुल्तान थींदे पोइ गैरनि जे दर ते बि वञण खां छॾे ॾे जे आयो आहे सॼणनि वटि त पोइ तकड़ खे छॾे ॾे जे आयो आहे हिननि वटि त पोइ हुननि खे छॾे ॾे बसि मां हाणे तव्हां खां इजाज़त वठंदुसि उहा आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाह नहमदहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल अल्लाह तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना व शफीअना व महबूबना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि व औलियाइहि व बारिक व सल्लम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या कुर्रतु ऐनी या रसूलल्लाह खुद बेअदी कलत हीलती अंत वसीलती अदरकनी 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 या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद शाह लकियारी अलमारूफ नाले मिठा साईं हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद हनीफ साईं हज़रत फ़कीर साईं अमजद साईं ऐं स्टेज ते वेठल ऐं पिंडाल में वेठल सभिनी मोअज़्ज़िज़ मोहतरम मोतबर दोस्तनि फ़कीर भाइरनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद। सभ खां पहिरियां अर्ज़ु कंदो हलां त जेकॾहिं हिन प्रोग्राम में असां खां का बि कोताही थी हुजे कंहिं बि मामले में त मां उन जे लाइ माज़रत ख़्वाह आहियां हथ ॿधी माफ़ी थी ही जेको उर्स पाक जो मौक़ो आहे ऐं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां त तव्हां शरीक थिया आहियो असांजा साईं भाया आहिनि जेकी बि बुज़ुर्गान दीन मशाइख़ उज़ाम सियासी समाजी शख़्सियतूं आया शिरकत कयूं ऐं हाणे हलिया विया ऐं उन्हनि सभिनी जो ऐं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। हीउ जेको उर्स पाक जो मौक़ो हूंदो आहे यकीनन बरकतुनि रहमतुनि नेमतुनि वारो मौक़ो हूंदो आहे। रब करीम जूं बरकतूं नाज़िल थींदियूं आहिनि रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि छो त उर्स पाक कंहिं आम इंसान जो न थींदो आहे। हीउ जेको मौक़ो मल्हाईंदा आहियूं न असां हीउ वलियनि सगोरनि जो उर्स पाक मल्हायो वेंदो आहे। उहे वली सगोरा जिन रब करीम खे यादि कयो ऐं उन्हनि जी यादि खां कॾहिं बि गाफ़िल न रहिया। फ़ज़्कुरुनी अज़्कुरकुम रब करीम फरमायो आहे न तव्हां मूंखे यादि कयो ऐं तव्हांखे यादि कयो। उहे जेके वली सगोरा हूंदा आहिनि उहे रब करीम जी यादि खां गाफ़िल ई न हूंदा आहिनि। हीउ जेको उर्स पाक जो मौक़ो हूंदो आहे रब करीम असांखे ॾेखारींदो आहे उन्हनि वलियनि सगोरनि जो शान जिन उनखे यादि कयो त असांखे सॼी दुनिया खे इहा शइ महसूसु कराईंदो आहे त जिन मूंखे यादि कयो अॼु आऊं उन्हनि खे थो यादि कयां। तव्हां असां सभु हिकिड़ो सबबु आहियो मुसब्बिबुल असबाब रब करीम जी ज़ात आहे जेकी ही मौक़ा जेके आहिनि रब करीम जे तरफ़ां ई मुनक़द थियल हूंदा। असांजे मुर्शिद करीम हज़रत सूफ़ी फ़कीर साईं एजाज़ अली क़ादरी क़द्सल्लाह ताला सिरल अक़दस जिन जो हीउ उर्स पाक असीं मल्हाए रहिया आहियूं संदन हैसियत ते शान ते जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो घटि आहे।
हिकिड़ो मिसाल तो ॾियां, जमायत में संदन हैसियत इहा हूंदी हुई त रोज़े घणी शहनशाहनि जी हिकिड़ी जमायत हूंदी हुई, उन में सोबत जा उस्ताद हूंदा हुआ हज़रत महमूद साईं कड़े वारा निज़ामणी साईं। पोइ जेकी बि सोबती महमूद साईं कड़े वारा हूंदा हुया, कड़े वारनि जा सोबती हुया ऐं मुरीद हुया रोज़े घणी शहनशाहनि जा, रोज़े घणी शहनशाह जा जेके बि मुरीद हुआ, उन्हनि जिन सोबत कई कड़े वारनि साईं सां, उहे लखे हुया, उहे लखई मुर्शिद करीम में फना थी विया ऐं उन्हनि पंहिंजा सिलसिला हलाया। इहो हिकिड़ो मिसाल रहियो आहे हज़रत सूफ़ी फ़क़ीर साईं एजाज़ अली क़ादरी क़द्दसल्लाह असर लफ़्ज़नि जो पंहिंजी जमायत में पाण बेइंतहा बाज पई करे, बेहिसाब संदन एहसान आहिनि असां समूरी जमायत ते। उन्हनि जा जेतिरा बि गुण ॻाइजनि उहे घटि आहिनि। असां वटि आऊं त सम्झां थो त मूं वटि को बि उन तरीक़े सां बयान ई नथो करे सघां। साईं जन जो थोरो हिकिड़ो तारुफ़ लिखियो आहे जेको तव्हांखे पेश कयां थो, जेको हिकिड़ो मुख़्तसिर तारुफ़ आहे ऐं असांखे ज़रूरी आहे त जेके साहिब उर्स हूंदा आहिनि उन्हनि जे बारे में असांखे मालूमात हुजणु घुरिजे। असां सभु फ़क़ीर बि आहियूं, कुझु महिमान बि आहिनि ऐं यकीनन हीअ असांजी गुफ़्तगू सॼी दुनिया ॿुधंदी आहे। इन जे करे तारुफ़ पेश कयूं था। मुर्शिद करीम हज़रत सूफ़ी फ़क़ीर साईं एजाज़ अली क़ादरी हिकिड़ी क़ुरान पाक जी आयत आहे, ए ईमान वारो अल्लाह खां ॾिजो ऐं सचनि सां गॾु रहो। सचा केरु हूंदा आहिनि? जेके रब करीम जा दोस्त हूंदा, औलिया अल्लाह हूंदा ऐं उन्हनि मां असांजा मुर्शिद करीम हज़रत सूफ़ी फ़क़ीर साईं एजाज़ अली क़ादरी पिणु आहिनि। हिकिड़ी ॿी आयत सगोरी में फरमायल आहे त ख़बरदार बेशक औलिया अल्लाह खे को ख़ौफ़ न आहे ऐं न ई उहे गमगीन थींदा। औलिया अल्लाह खे को ख़ौफ़ न हूंदो आहे, छो त उन्हनि खे रब करीम जी रज़ा हासिलु हूंदी आहे, रब करीम जी मोहबत हासिलु हूंदी आहे। इन करे हू ख़ौफ़ ख़तरे खां पाक आहे। असां इंसान थी सघूं था, पर वलीउल्लाह औलिया अल्लाह जेके आहिनि उन्हनि खे को ख़ौफ़ ख़तरो कोन्हे, छो त उन्हनि रब करीम सां मोहबत कई आहे। जॾहिं त दीन असांखे, जॾहिं आलमनि सबूरनि असांखे ॿिनि तरीक़नि सां ॾिनो आहे, ॿिनि शयुनि ते फोकस थियलु हूंदो आहे आलमनि सबूरनि जो, ऐं उहो ई डिफरेंस आहे वलीअनि सबूरनि ऐं आलमनि सबूरनि में। त आलम सबूरा असांखे ॿ शयूं ॾींदा आहिनि रब करीम जे बारे में, हिकु जन्नत जी लालच, ॿियो दोज़ख जो ख़ौफ़। वलीअ सबूरा असांखे रब करीम जी मोहबत ॾींदा आहिनि। पोइ जॾहिं रब करीम जी मोहबत असांजे सीने में घिरे थी, असांजे अलील कलब खे कलब सलीम सां मुबदिल करे थी, त पोइ यकीनन पोइ कहिड़ो दोज़ख जो ख़ौफ़, कहिड़ी जन्नत जी लालच, छो त रब करीम जी मोहबत इन्हनि ॿिन्ही शयुनि खां घणी मथां आहे। हिकिड़ी हदीस शरीफ़ में वारिद आहे त मुंहिंजा औलिया मुंहिंजे रहमत जे चादर हेठां लिकियलु आहिनि, उन्हनि खे मूंखां सवाइ ॿियो केरु नथो सुञाणे। हबीब करीम अलैहिस्सलाम था फरमाइनि पंहिंजे औलियाउनि सबूरनि जे लाइ त मुंहिंजा औलिया मुंहिंजे रहमत जे चादर हेठां लिकियलु आहिनि, उन्हनि खे मूंखां सवाइ ॿियो केरु बि नथो सुञाणे। माना असां उन्हनि जी अज़मत खे पंहिंजे हिन अकुल जे दायरे सां नथा सम्झी सघूं। वरी हज़रत जलालुद्दीन रूमी साईं था फरमाइनि, हर के ख्वाहिद हम नशीनी बाखुदा गो नशीनन दर हुजूरे ओलिया। साईं था फरमाइनि त जेको बि रब करीम जी वेझड़ाई घुरे थो त उहो औलियाउनि सबूरनि जे हुजूर में वञी वेहे त उनखे रब करीम जी वेझड़ाई नसीब थी। वरी साईं जो हिकिड़ो बैत आहे, साईं फरमाइनि था, हज़रत जलालुद्दीन रूमी साईं फरमाइनि था त यक ज़माना सोहबते पा ओलिया
बहतरे अज सद साला तात बेरिया, यानी हिक घड़ी औलिया अल्लाह जी सोबत 100 साल जे खालिस बेरिया, माना जंहिंमें का बि रियाकारी न हुजे, उन इबादत खां बहितर आहे हिक औलिया सबूरे जी हिक घड़ीअ जी सोबत। छो छो त औलिया सबूरो असांखे जेकी कुझु बि अता कंदो आहे पंहिंजी निगाह सां अता कंदो आहे। पोइ जेको इल्मु हूंदो आहे उन जो इल्मुल यकीन बि ॾींदो आहे, ऐनुल यकीन बि ॾींदो आहे, हक़ुल यकीन बि ॾींदो आहे। मतिलबु जेको असांखे इल्मु अता कई उन जो असांखे कैफ़ियत जे ख्वाब जे वसीले, कैफ़ियत या ख्वाब जे वसीले असांखे ऐनुल यकीन बि ॾींदो आहे। असीं ख्वाब या कैफ़ियत में उहा शइ ॾिसंदा बि आहियूं। वरी हक़ुल यकीन बि ॾींदो आहे। हक़ुल यकीन इहो आहे त उहो ई इल्मु जेको वली सबूरे जे मार्फत असांखे मिलियो उहो असांजे वजूद मां जारी थींदो आहे। पोइ ॿुधंदड़, ॾिसंदड़, मिलंदड़ महसूसु कंदो आहे त हाणे हीउ न आहे, हिन में जेकी कुझु बि ॻाल्हाए रहियो आहे, जेकी कुझु बि अमल आहे उहो हिन जो न हिन जो मुर्शिद करीम जो आहे। पोइ मुर्शिद करीम ज़ाहिर थी पवंदा आहिनि। इहो हक़ुल यकीन आहे। इल्म खां स्टार्ट थियो ऐनुल यकीन, इल्मुल यकीन, ऐनुल यकीन, हक़ुल यकीन। इहो मुर्शिद करीम जे निगाह सां तालिब खे अता थींदो आहे। इलाही बहरमत शेखुल मशाइख कुतुब रब्बानी महबूब समदानी गौसुल वरा इल्मुल हुदा सिराजुल वासिलीन इमामुल आशिकीन पीर तरीक़त रहबर शरीयत हजरत ख्वाजा सूफी बासफा साईं एजाज अली कादरी क़द्दसल्लाह ताला सरल अक़दस अल मारूफ फैज़ धनी शहनशाह मकलीअ वारा साईं, जिन जी विलादत मुबारक 27 अप्रैल 1961 ईस्वीअ में लाड़काने शहर जे काफिला सराय मोहल्ले में संदन वालिद साहब जो इसम मुबारक अरबाब अली मेमून साहब, संदन ज़ाहिरी ज़ात मुबारक मेमून हुई। खेन ज़ाहिरी का औलाद न हुई, इन करे पंहिंजा 2 नंढा भाइर ऐं हिक यतीम भाणेजे खे औलाद जीअं पालिया। पाण फरमाईंदा हुआ त असांखे औलाद जी ज़रूरत बि न आहे, छो त असांजे लाइ असांजी समूरी जमायत औलाद जीअं आहे। संदन ॾाॾाणो ॻोठ पीर जो ॻोठ फुला शरीफ तालका बाकराणी ज़िलो लाड़काणो। संदन पड़ ॾाॾा हज़रत ख़लीफ़ा मोहम्मद इब्राहिम मेमून साहब मुरीद ऐं ख़लीफ़ा हुआ पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला पीर साईं सैयद इमामुद्दीन शाह फुला शरीफ वारा साईं क़द्दसल्लाह ताला सरल अक़दस जिंदा। संदन नानाणो ॻोठ सैयद गुलाम शाह जो ॻोठ लग मडबाऊ तालका बाकराणी ज़िलो लाड़काणो। संदन पड़ नाना हज़रत काज़ी अहमद मेमून साहब इल्म तालीम तदरीस सां बेहद चाह रखंदा ऐं बहितरीन आलिम हुआ। खेन काज़ीअ जो लक़ब पिणु मिलियल हो। लाड़काणे शहर जे काफ़ी ॻोठनि में हज़रत काज़ी अहमद मेमून साहब जे तरफ़ां स्कूल ऐं मदरसा पिणु खोलायल हुआ। हज़रत सूफ़ी साईं क़द्दसल्लाह ताला सरल अक़दस नक्शबंदिया व कादरिया सिलसिले में दस्त बैयत मुरीद हुआ। इलाही बहरमत शेखुल मशाइख कुतुब रब्बानी महबूब समदानी गौसुल वरा इल्मुल हुदा सिराजुल वासिलीन इमामुल आशिकीन पीर तरीक़त रहबर शरीयत सैयदी व सनदी हज़रत ख्वाजा
साईं हाफिज सैयद शफी मोहम्मद शाह मस्त लकियारी कत्सल्लाह ताला सरल अक़दस अल मारूफ वाददनी शहनशाह नज़र वारा साईं जिन जा हज़रत सूफ़ी साईं कत्सल्लाह ताला सरल अक़दस पाण हक़ जा तालिब हुआ। सूफ़ी तरीक़े वहदतुल वजूद जा पांधीअड़ा हुआ। कादरी सिलसिले सां लाॻापियल हुआ, सलाड़ियल हुआ, नवाज़ियल हुआ। इन करे सूफ़ी कादरी सरबार संदन सोबत मुबारक, निगाह मुबारक, तवज्जा मुबारक बाफ़ेज़ हूंदी जेका हक़ जे तालिबनि खे हक़ जे सुञाणप सां, हक़ जे इश्क सां फैज़याब कंदी हुई। इन करे खेनि फैज़ धणी शहनशाह जे लक़ब सां सुञातो हूंदो। पाण कॾहिं बि पाण खे पीर न सॾाईंदा हुआ। हूअं पीर सॾाइण का बुरी ॻाल्हि न आहे। पीर दर हक़ीक़त सिंधीअ में उस्ताद चइबो आहे, फारसीअ में पीर चइबो आहे, अरबीअ में मुर्शिद चइबो आहे। पर संदन जेका पीर न सॾाइण जी जेका ॻाल्हि हूंदी उहा इहा हूंदी त पाण फ़क़ीरीअ खे घणी तवज्जो पंहिंजो तरजीह ॾींदा हुआ। पाण कॾहिं बि पाण खे पीर न सॾाईंदा हुआ। पाण सदाईं फरमाईंदा हुआ त आउं फ़क़ीर आहियां। इन करे पाण पंहिंजे इस्म मुबारक जे अॻियां सूफ़ी फ़क़ीर लिखंदा हुआ। हिकु हदीस शरीफ़ में वारिद आहे, हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त फ़क़ीरी मुंहिंजो फ़ख़्रु आहे ऐं फ़क़ीरी मूं मंझां आहे। पाण नंढड़ी ॼमार खां ई सबाजड़ा, सुलछणा ऐं समझदार हूंदा। पाण हसीन व जमील, हिम्मत व हशमत, कमालियत व शुजात, रहबरी व रहनुमाई, फराग दिल, खुश मिजाज ऐं गयूर शख्सियत जा मालिक हो। बाकमाल सोबत, पुरनूर पुरअसर, बाफेज़ निगाह, रुशद व हिदायत, मोहब्बत इंसानियत, सखावत, फर्ज शनासाई, ईमानदारी, वफादारी, मेहमान नवाजी, आजिज़ी व इंकिसारी संदन मारूफ सिफ़तूं रही। पाण सुहिणनि इख़लाक़नि वारा हूंदा हुआ। पंहिंजे मुरीदनि तोड़े ॿियनि ते बेहद महिरबान ऐं शफ़ीक़ हूंदा हुआ। पंहिंजे मुरीदनि तोड़े ॿियनि जा ऐब ढकींदड़ हुआ, पर्दा पोशी कंदड़ हुआ। पाण नफ़्सानी ख़्वाहिशुनि जी हर हाल में मुखालफ़त कंदड़ हुआ। संदन गुफ़्तार ऐं किरदार में शफ़ाफ़ियत हूंदी हुई, सच्चाई हूंदी हुई। पंहिंजे जमायत तोड़े ॿियनि जे ज़ाहिरी तोड़े बातिनी मुआमलनि तोड़े मसाइलनि के निहायत दाहप, हिकमत व दानाई ऐं अक्सीर निगाह सां हल करणु फरमाईंदा। इल्म व हिकमत, फ़िक्र व फैज़ जे झरकंदड़ मोतियुनि सां जमायत जूं झोलियूं भरे भरपूर कंदा हुआ। संदन हुज़ूर पुरनूर में ॾुख दूर थी वेंदा हुआ। मुर्दा दिलियूं जीअरियूं थी पवंदियूं हुयूं। कल्बी सुकून अता थींदो, रूह खे राहत नसीब थींदी हुई, तरक्की नसीब थींदी। मुरीदनि तोड़े सभिनि मिलंदड़नि मथां नेमतुनि, रहमतुनि, बरकतुनि जा मींहं वसंदा। इश्क इलाही अज़ वजल, इश्क रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, हुब्बे अली अल मुर्तज़ा मुश्किल कुशा, अदब व मोहब्बत असहाबा कराम रिज़वानुल्लाह, अदब व मोहब्बत औलिया अल्लाह सां संदन कलब मुबारक पेवस्त ऐं सदाई मुनव्वर। पाण शरीयत जा सुञाणींदड़ हुआ, तरीक़त जा पैरोकार हुआ, हक़ीक़त जा हैराक हुआ, मार्फत जा माणींदड़ हुआ। सदन महवर फ़िक्र सूरत पाक हुआ। पाण मार्फत जे राग खे पिण बेहद पसंदि कंदा हुआ।
खेन 1983 ईस्वीअ में ठट्टा सीमेंट फैक्ट्रीअ में ज़ाहिरी मुलाज़मत में जंहिं कारण पाण लाड़काणे मां लॾे अची ठट्टे ज़िले में रहिया। 2001 ईस्वीअ में ज़ाहिरी मुलाज़मत ते खैराबाद चई करे ठट्टे मतलीअ जे भलारी टकरीअ ते पंहिंजी हवेली मुबारक ऐं आस्थानो मुबारक ठाराए दीन जी इंसानियत जी ख़िदमत कंदा रहिया। ही उहा जॻह आहे, ही उहो हंधु आहे जिते पाण ही आस्थानो मुबारक ठारायूं, दीन जी इंसानियत जी ख़िदमत कंदा रहिया ऐं ॾींहं ताईं पाण हिते ई मौजूदु आहिनि। संदन रोज़ो मुबारक बि हिते ई आहे। पाण पंहिंजे आस्थाने मुबारक ते हर महीने जी इस्लामी 11 तारीख़ ते पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जिन जी 11 शरीफ़ वॾी सिक सां, चाह सां, मुहबत सां, अक़ीदत सां, शान सां मल्हाईंदा रहंदा, जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि खां अक़ीदतमंद हक़ जा तालिब शरीक थी पंहिंजा मक़सद माणींदा, फैज़ियाब थींदा हुआ। पाण पंहिंजे आस्थाने मुबारक ते हर साल जे रबीउल अव्वल वारे महीने में ॿिन्ही जहाननि जे सरदार रहमतुल आलमीन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो जश्न विलादत बासाद तमामु वॾे पैमाने ते आलीशान अंदाज़ में इश्क व जुनून सां मल्हाईंदा रहिया, जंहिंमें मुल्क जा वॾा वॾा आलिम सगोरा बुज़ुर्गान दीन पिण शरीक थींदा हुआ। इन्हनि माहवार ऐं सालियाननि महफ़िलुनि खां अलावा बि संदन आस्थाने मुबारक ते रोज़ानो माण्हुनि जा मेला लॻल हूंदा हुआ। इश्क जो मच पियो ॿरंदो रहंदो हो। दुनिया जे दिबण में फाथल माण्हू जॾहिं संदन हुज़ूर पुर नूर में पहुचंदा हुआ त पाण पंहिंजे तवज्जा ऐं निगाह सां उन्हनि जूं दिलियूं पाक करे खेनि रंगे रबानीअ में रंगे छॾींदा हुआ। पाण संदन मकली पाक वारे आस्थाने मुबारक खां अलावा बि जिन शहरनि में संदन जमायत मुबारक जो तादाद घणो हूंदो हुयो उते पिण पंहिंजा आस्थाना मुबारक ठारायूं, जिन में कराची, गुलशन हदीद, दादू, लाड़काणो शहर, केहर, आबड़ी, कंबर, हैदराबाद शामिल आहिनि। पाण हिननि आस्थाननि मुबारक ते पिण बवक़्ति ज़रूरत जलवा अफ़रोज़ थी पंहिंजे तालिबनि जी ज़ाहिर व बातिन हिकसाबी तरबियत करणु फरमाईंदा हुआ। संदन मुरीदीअ में उमिरि जे लिहाज़ खां घणे भाङे नौजवाननि जो तादाद हो, जेके संदन बाकमाल निगाह ऐं तवज्जा सां उमिरि जे ख़तरनाक हिस्से में ई इंसानी ख़्वाहिशुनि ते लत ॾेई इश्क़ इलाही ॾांहुं मुतवजा थिया। इहो संदन कामिल निगाह जो असरु हुयो, छो त हीअ उमिरियूं ॾाढियूं ॾुखियूं उमिरियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें रब करीम जी मोहब्बत पैदा थिए, हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क़ असांजे दिलनि में पैदा थिए, पंहिंजी सुञाणप मिले, रब करीम जी सुञाणप मिले ऐं इन्हनि उमिरनि में मिले त पोइ यकीन कयो त आसमाननि ते उन्हनि जे नालनि जा नगारा हुजनि इन्हनि उमिरनि में। पाण हर साल इस्लामी तारीख़ 4 रजब ते पंहिंजे मुर्शिदनि करीमनि वागदणी शहनशाह क़द्दसल्लाहु ताला सरल अक़दस जिन जो उर्स मुबारक अदब मोहब्बत ख़िदमत जे जज़्बे सां शानाइते अंदाज़ में मल्हाइण फरमाईंदा हुआ। पाण सदाईं पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जा गुण ॻाईंदा रहंदा हुआ ऐं ख़ुशी तोड़े गमी मुर्शिदनि करीमनि तरफ़ां भाईंदा हुआ ऐं सदाईं इहा दुआ घुरंदा रहंदा हुआ त शल ॿिन्ही जहाननि में मुर्शिदनि करीमनि सां रहिजी अचे, शल ॿिन्ही जहाननि में मुर्शिदनि करीमनि जे भाकुरनि में हुजो।
सदन मुर्शिदन करीमन सां इश्क जो इहो आलम हूंदो हुयो जो पाण पंहिंजे जंहिं बि नए मुरीद खे तालिब खे ज़िक्र ॾींदा हुआ, दस्तबैयत कंदा हुआ, उनखे पंहिंजे मुर्शिदन करीमन जी तस्वीर पाक ॾेखारे फरमाईंदा हुआ त तूं ऐं आऊं हिन साईं करीम जा मुरीद आहियूं। पाण फरमाईंदा हुआ त मुर्शिद कामिल जी सोबत नसीब थियण ऐं एतिक़ाद ऐं अदब सां संदन इत्बा मुयसर थियण फज़ल इलाही, रज़ा इलाही, सादत, हिदायत, निजात हासिल थियण जो निशान आहे। ऐं औलियाउनि कामिलनि जी सोबत नसीब न थियण ऐं जे नसीब थिए त एतिक़ादी अदब वारो इत्बा मुयसर न थियण, अल्लाह सुब्हानहू तआला जी नारज़ामंदी, शकावत, मरदूदियत ऐं निजात आख़िरवीअ खां महरूमियत जी अलामत आहे। पाण सदाईं इश्क इलाहीअ में मुस्तग़रक़ रहिया। इहो ई सबबु आहे जो हज़रत इश्क जी मस्तीअ जा औञाण सदाईं संदन वजूद मसऊद खां ज़ाहिर हुआ। पाण सूफ़ीज़म तसौफ़ जी प्रचार लाइ इस्लामाबाद में, कोटिया में, सेवण शरीफ़ में, घोटकीअ में सिंध हुकूमत जे सहकार सां वॾे पैमाने ते नेशनल सूफ़ी कॉन्फ्रेंसिस पीस ऑन अर्थ जे उनवान सां पिणु मुनक़द करायूं। पाण इल्म तसौफ़ जा तमामु ऊना ऐं बेकिनार समूंड हुआ। उन समूंड जे समूरनि माणकनि, मोतियुनि ऐं लालनि सां हक़ जे तालिबनि खे मालामाल कंदा। पाण पंहिंजे बाजायती बाकमाल सोबत, बाजायती निगाह मुबारक सां अदब, मोहब्बत, आजिज़ीअ जो दर्स ॾींदा रहिया। रब करीम अज़ व जल ऐं हज़रत इंसान जे सुञाणप जो दर्स ॾींदा रहिया। इंसानियत जी अहमियत खे उजागर करण लाइ इंसाननि जे दिलनि में रब करीम अज़ व जल जी तलब पैदा करण लाइ खेनि इश्क इलाही ऐं इश्क रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते मुतहद करे इत्तेहाद इंसानियत जो दर्स ॾींदा रहिया। रब करीम अज़ व जल खे मोहब्बत जे रस्ते ॻोल्हण लाइ हज़रत इंसान खे अमन जो अलम बरदार कंदे आलम में अमन जो दर्स ॾींदा रहिया। रब करीम अज़ व जल सां आलम अरवाह में कयल वाइदनि खे यादि ॾियारींदे, रब करीम अज़ व जल जे फर्ज़नि जी शिनाख़त कराईंदे, अदायगी कराईंदे बनी आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरक़ीअ जो दर्स ॾींदा रहिया। फ़िक्र जे वसीले ख़्याल खे कमाल अता करण लाइ, अक़ुल सलीम सां मुजाहिदो करण लाइ ज़हनी सलाहियत जो दर्स ॾींदा रहिया। नफ़्स ऐं क़ल्ब जे पाकाईअ वास्ते नफ़्सानी ख़्वाहिशुनि खे बदन वसीले सुञाणण लाइ रब करीम अज़ व जल जी वहदानियत ऐं वुसअत खे क़ल्ब वसीले सुञाणण लाइ तज़किया नफ़्स, तज़किया क़ल्ब जो दर्स ॾींदा रहिया। रूहानी तरक़ीअ जो दर्स ॾींदा रहिया। हक़ीक़त जे रमज़ुनि जी वाक़फ़ियत ऐं सिखण जो दर्स ॾींदा रहिया। इसरार काइनात जे खोजना जो दर्स ॾींदा रहिया। पाण फरमाईंदा हुआ त तसौफ़ सूफ़ीज़म जी हर बाज मुर्शिद कामिल हादी व रहबर जे वसीले सां ई नसीब थींदी आहे। पाण तसौफ़ सूफ़ीज़म लाइ फरमाईंदा हुआ त तसौफ़ सिर्फ़ इल्म न आहे, बल्कि हक़ जे सुञाणप जो मुकम्मल मरहलो आहे, जंहिं मंझां हक़ जे तालिब खे गुज़रणो पवे। पाण फरमाईंदा हुआ त जेको बदन जे वसीले नफ़्स खे सुञाणे, नफ़्स जे वसीले क़ल्ब खे सुञाणे, क़ल्ब जे वसीले रूह खे सुञाणे, रूह जे वसीले रूह आज़म खे सुञाणे, रूह आज़म जे वसीले ज़ात खे सुञाणे, त उहो शख़्स हिकु अनमोल हीरो बणिजी पवंदो आहे जंहिंखे सूफ़ी सॾिबो आहे। सदन सोबत मुबारक घणे भाङे इल्म लुदनी ऐं आलम अयाम जा
इल्मु लुदनी छा आहे? इल्मु लुदनी उहो आहे जेको मौला अली मुश्किल कुशा फरमायो, पंहिंजे सीने ॾांहुं इशारो कंदे फरमायो हुयो त मुंहिंजे सीने में उहो इल्मु आहे, काश मूंखे हिन जो को अहिड़ो को शख़्स मिले जेको हिन जो हामिल हुजे ऐं आउं हीउ इल्मु उन ॾे मुंतक़िल करे सघां। उहो इल्मु असांजे मुर्शिदनि जे सिलसिले में हलंदे हलंदे मौला अली मुश्किल कुशा उहो वलियनि सबूरनि ॾांहुं मुंतक़िल कयो। उहो इल्मु सीना बसीना हलंदो असांजे मुर्शिदनि करीमनि ताईं अचे पियो। मौला अली मुश्किल कुशा खे मिलियो, साईं हज़रत हसन बसरी साईं खे मिलियो, हबीब अजमी साईं खे मिलियो, पिरान पीर दस्तगीर बादशाह पीर खे मिलियो ऐं असांजे मुर्शिदनि करीमनि ताईं पुॻो। इहो इल्मु लिदनी उहो इल्मु आहे। इनखे इल्मु सिंधीअ में घणे भाङे लुदनी चइबो आहे, अरबीअ में लदनी चइबो आहे। इहो उहो इल्मु आहे जेको रब करीम जे पंहिंजे तरफ़ां आहे, जेको वलियनि सबूरनि खे अता थींदो आहे। रब करीम सां जेके मोहबत कनि था, जेके इश्क कनि था हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां, जेके हुब रखनि था मौला अली मुश्किल कुशा जी, जेके अदब रखनि था वलियनि सबूरनि जो, उन्हनि खे उहो इल्मु अता थींदो आहे, इल्मु लुदनी। संदन जेका बि सोबत मुबारक हूंदी हुई उहा घणे भाङे इल्मु लुदनीअ मंझां हूंदी हुई। हाणे इहो इल्मु वरी अहिड़ो आहे जेको हदीस या क़ुरान शरीफ़ में घटि मिलंदो आहे। हिनजो इशारो ज़रूरु आहे, हिकिड़ी आयत सबूरी ज़रूरु आहे जंहिंमें हिनजो इशारो आहे। बाक़ी जेकॾहिं हीउ इल्मु एतिरो आम हुजे, छो त हदीस शरीफ़ ऐं क़ुरान पाक हर कंहिंजे लाइ, हर आम व ख़ासि लाइ आहे। इल्मु लुदनी सिर्फ़ु ख़ासि माण्हुनि जे लाइ, उन्हनि ख़ासि माण्हुनि जे लाइ आहे जेके रब करीम जे तरफ़ां सिलेक्ट थींदा आहिनि त हीअ अता इन्हनि ते थिए, हीअ बाज इन्हनि ते थिए। उन्हनि खे इल्मु लुदनी मिलंदो आहे पंहिंजी मुर्शिद कामिल जे वसीले सां। मुर्शिद कामिल उहो इल्मु अता कंदो आहे। संदन जेका बि सोबत मुबारक हूंदी हुई उहा घणे भाङे इल्मु लुदनीअ मां हूंदी हुई ऐं इल्मु लुदनी जेको हूंदो आहे वरी उहो आलम अयां मंझां हूंदो आहे, लोहे महफ़ूज़ मंझां हूंदो आहे। वलियनि सबूरनि खे रब करीम इहा ताक़त अता कंदो आहे त उहे लोहे महफ़ूज़ खे ॾिसी बि सघनि, पढ़ी बि सघनि, बल्कि एतिरो बि अख़्तियार हूंदो आहे जो उहो कंहिंजी तक़दीर ड्राहे वरी ॿी लिखी बि सघनि। रब करीम उन्हनि ते एतिरी बाज बि कंदो आहे, एतिरी करम नवाज़ी बि कंदो आहे। संदन सोबत मुबारक घणे भाङे इल्मु लुदनी ऐं आलम अयां मंझां हूंदी हुई, जेका हक़ जे तालिबनि लाइ, इसरार इलाहीअ जे ॻोल्हाउनि लाइ ऐं सलूक जे पांधीअड़नि लाइ खेनि नाक़साईअ जे ऐब खां निजात ॾियारे कलब अलील खे कलब सलीम सां मुबदल कंदो। इहा संदन बाज हूंदी, इहो संदन करम नवाज़ी हूंदी हुई। असां सभिनि ते पाण रातियुनि जूं रातियूं वेही इन ई आस्थाने मुबारक ते हिकिड़ा महिमान ईंदा हुआ, हिकिड़ा महिमान वेंदा हुआ, पर पाण उते ई वेठा रहंदा हुआ, पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जा गुण ॻाईंदा हुआ, हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क जो दर्स ॾींदा हुआ, वलियनि सबूरनि जे मोहबत जो दर्स ॾींदा हुआ। ऐं उन दर्स में महिमान या असां फ़क़ीर जेके आहिनि उहे पंहिंजा निंढूं बि करे वठंदा हुआसीं, वरी ईंदा हुआसीं, हिकिड़ा ईंदा हुआ, हिकिड़ा वेंदा हुआ, पर पाण हर फ़क़ीर हिन शइ जी गवाही ॾींदो त पाण उते ई वेठा रहंदा हुआ ऐं हर कंहिं ते उहा अता उहा बाज कंदा रहंदा हुआ। उहे अहसान यकीन कयो त असीं बयानु बि कोन था करे सघूं त असां कहिड़े तरीक़े सां बयानु कयूं, असां ते केतिरी बाज कयूं। असांखे रब करीम जी सुञाणप ॾिनो, पंहिंजी सुञाणप ॾिनो, हज़रत इंसान जी सुञाणप ॾिनो, हिन दुनिया में अचण जो मक़सदु असां ते अयां कयूं त असीं हिन दुनिया में छो आया, छाजे करे आया आहियूं, आलम अरवाह में रब करीम सां कहिड़ो वाइदो करे आया आहियूं, उहे वाइदा असांखे यादि ॾियारायूं, उहे फ़र्ज़नि जी अदायगी असां खां करायूं। असांजे दिलनि में जेकॾहिं अॼु ख़ौफ़ ख़ुदा आहे, उहो ख़ौफ़ ख़ुदा असांखे मुर्शिदनि करीमनि जे सोबत सां, बाज सां, निगाह सां अता थियो। ख़ौफ़ ख़ुदा अलॻि शइ आहे, जेका असांखे आलमनि सबूरनि जे वसीले सां मिलियो आहे, उहो ख़ौफ़ दोज़ख आहे, ख़ौफ़ क़बर आहे।
असीं ॻाल्हि था कयूं ख़ौफ़ ख़ुदा जी। ख़ौफ़ ख़ुदा में पछताव पैदा थींदो आहे, पशेमानी पैदा थींदी आहे ऐं अहसासु थींदो आहे कहिड़ो त शल साईं नाराज़ न थिए। इहो ख़ौफ़ आहे। हो ख़ौफ़ न आहे जेको असां दोज़ख खां था ॾियूं, उहो रब करीम खां ख़ौफ़ न आहे, उहो दोज़ख खां ख़ौफ़ आहे। हीउ जेको ख़ौफ़ आहे, जेको मामूली मिसाल जे मिज़ाज कंहिंसां थी थो वञे त उन सां ख़ौफ़ हूंदो आहे त हीअ माई आहे, हीअ जेको आहे इहे असांखां कावड़जी न वञे, इहो ख़ौफ़ हूंदो आहे। इहो न हूंदो आहे त उहो ॾंडो खणी असांखे शुरू थी वेंदी, इहो ख़ौफ़ हूंदो आहे त उहो असांखां कावड़जी न वञे, असांखां रुसी न वञे। इहो ख़ौफ़ जेको रब करीम खे पसंदि आहे, रब करीम असां मां चाहे थो, उहो ख़ौफ़ असांखे मुर्शिदनि करीमनि पंहिंजे निगाह सां बाज सां असांजे दिलनि में पैदा कयो। इहा तमामु वॾी बाज आहे, तमामु वॾी करम नवाज़ी आहे जेकॾहिं असां सिर्फ़ु इन हिकिड़े ख़ौफ़ ते ॾिसूं। इहो पछताव वारो जेको ख़ौफ़ हूंदो आहे, इहा तमामु वॾी बाज आहे। हिन ते रब करीम एॾो राज़ी थींदो आहे जंहिंजी का इंतिहा ई कोन्हे। हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो आहे हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह साईं जे दौर जो। हिकिड़ो शख़्स हुयो जेको बेहद गुनहगार हुयो। को अहिड़ो गुनाह न हुयो जेको उन गुनाह न कयो हुजे, को अहिड़ो ऐब न हो जेको उन शख़्स में न हुजे। आख़िरी वक़्तु थियो उनखे अहसासु थियो, थोरो पछताव थियो। उन जी माउ मुरीदाणी हुई हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह साईं जी। हुन पंहिंजी माउ खां पुछो त मां गुनहगार आहियां, मूं को बि अहिड़ो गुनाह न आहे जेको मूं न कयो हुजे। तूं पंहिंजे साईं खां पुछी ॾिस, जेकॾहिं मां मरी वञां त छा तुंहिंजो साईं मुंहिंजी जनाज़े नमाज़ पढ़ंदो? त उहा माउ हुई, केॾो बि गुनहगार हुजे, हुनखे हिकिड़ो ख़्यालु पैदा थियो त मां पंहिंजे साईं खां पुछां, साईं खे अर्ज़ु रखां त साईं मुंहिंजो हीउ बचिड़ो हीअं ख़्यालु थियो अथसि। त उहो वई हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह साईं जे हुज़ूर में कि साईं हीउ मुंहिंजो पुटु आहे, चए थो त जेकॾहिं आऊं मरी वञां त साईं हसन बसरी रहमतुल्लाह अलैह साईं मुंहिंजी जनाज़े नमाज़ पढ़ंदो? त पाण शरीयत जा साहिब हुआ, पाण फरमायूं त हिन शख़्स खे सॼो इलाइक़ो सुञाणे थो त हीउ बदकार आहे, हीउ गुनहगार आहे, शरई तक़ाज़ा आहे, आऊं नथो पढ़ाए सघां हुनजी जनाज़े नमाज़। उहा औरत आई वापसि, अचे पंहिंजे पुट खे ॿुधाईं त साईं नथा पढ़ी सघनि। हुनजो ख़ौफ़ वधी वियो। हुन इहा ॻाल्हि कई त जॾहिं पंहिंजी माउ खे अर्ज़ु कयईं त जेकॾहिं आऊं मरी वञां, जॾहिं मरी वञां त मुंहिंजे लाश खे पूरजाइनि, मुंहिंजे लाश में हिकिड़ो रसो ॿधी पोइ मूंखे सॼे शहर में घुमाइजे त जीअं आऊं माण्हुनि जे लाइ इबरत हिकिड़ो बणिजां, माण्हुनि खे इबरत हासिलु थिए त गुनहगार जी कहिड़ी सज़ा थी सघे। हुन पंहिंजी सज़ा पंहिंजे लाइ तइ कई। इहो हुनखे अहसासु थियो, हिकिड़ो पछताव थियो, हू गुज़ारे वियो। असुर जे टाइम ते हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह साईं उन्हनि जे दरवाज़ो खड़कायो त हुनजी माउ निकिरी आई, हू गुज़ारे वियो। त उहा हैरान थी वई त चई साईं त अञा कंहिंसां ॻाल्हि बि न कई आहे त को मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो आहे। त साईं हसन बसरी साईं फरमायो हुनजी माउ खे त आऊं आयो आहियां हिन जो जनाज़े नमाज़ पढ़णु। त हू हैरान थी वई। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह साईं फरमायो त मूंखे राति जो अलार्म थियो आहे त ए हसन बसरी वञ ऐं असांजे दोस्त जी जनाज़े नमाज़ पढ़, जेको गुनहगार हुयो, बदकार हुयो। उनखे सिर्फ़ु पछताव थियो त हिकु वलीअ सगोरे खे रब करीम जो हुकुम थियो त वञी असांजे दोस्त जी जनाज़े नमाज़ पढ़। इहो अहसासु आहे, इहो पछताव आहे जंहिंमें रब करीम न रुॻो असांजा गुनाह माफ़ थो करे बल्कि असांखे वलीउल्लाह बणाए थो छॾे, पंहिंजो दोस्त थो बणाए छॾे। अहिड़ो ख़ौफ़ सूफ़ी फ़क़ीर साईं एजाज़ अली क़ादरी रहमतुल्लाह अलैह साईं जो जिन जो जेको बि फोकस रहियो पंहिंजे बाज सां, निगाह सां असांखे असांजे दिलनि में अहिड़े क़िस्म जो ख़ौफ़ पैदा करणु फरमायो त जीअं रब करीम सां इहो ख़ौफ़ मोहबत सां पैदा थींदो आहे, कंहिं ॾंडे सां जबुर सां पैदा न थींदो आहे। इहे उन्हनि जा असां ते अहसान आहिनि। अलहमदुलिल्लाह रब पाक जा अहसान आहिनि, छो त मुसबिबुल असबाब रब करीम जी ज़ात हूंदी आहे ऐं असीं सभु हिकिड़ो सबबु आहियूं ऐं असां सभु पंहिंजूं मोहबतूं ख़िदमतूं पेश कयूं था
ऐं इहा दुआ आहे त रब करीम मुर्शिद करीम असांजे इन्हनि मोहबतुनि खे ख़िदमतुनि खे पंहिंजी बारगाह में क़बूल करणु फरमाईंदा ऐं यकीनन क़बूल पए थी उहा शइ छो त मोहबत कॾहिं बि रायगा न ईंदी आहे पोइ अॻे त पाउनि त उन्हनि खे ई मोट मोहबत में असां जेको बि अमल कयूं था थोरो ई छो न हुजे उनजी तमामु वॾी हैसियत आहे तमामु वॾी क़बूलियत आहे जेकी बि अमल मोहबत में कयो वेंदो आहे तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां टाइम बि तमामु घणो गुज़री चुको आहे 2:45 थी विया आहिनि वरी सुभाणे बि अलहमदिल्ला हिकिड़ो प्रोग्राम आहे जंहिंमें असां साईं करीमनि जे विलादत जो प्रोग्राम कंदासीं ऐं उन प्रोग्राम खे बि करिणो आहे त हिकु दफ़ो ॿीहर साईं जन जो बि तव्हां सभिनि जो मां शुक्रगुज़ार आहियां त तव्हां सभु शरीक थिया ऐं पंहिंजे हिसे जूं मोहबतूं ख़िदमतूं तव्हां पेश कयूं मालिक तव्हांजे मोहबतुनि ख़िदमतुनि खे क़बूल करणु फरमाईंदो हाणे दुआ घुरूं था मालिक बाज़ कंदा मालिक सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम मुंहिंजा परवरदिगार हिन उर्स पाक जे मौक़े में जिन जहिड़े बि तरीक़े सां पंहिंजूं मोहबतूं पंहिंजूं ख़िदमतूं पेश कयूं आहिनि उहे पंहिंजी बारगाह में क़बूल करणु फरमा असां सभिनि ते रहम कर करम कर बाज कर जेकॾहिं असां खां के बि ख़ताऊं थियूं आहिनि उनखे माफ़ करणु फरमा असां सभिनि ते रहम कर करम कर बाज कर असां सभिनि जे सगीरा कबीरा गुनाहनि जी माफ़ी अता फरमा सगीरा कबीरा गुनाहनि खां पंहिंजे पनाह में रखणु फरमा रहम कर करम कर बाज कर असां सभिनि खे जो जेकी बि ज़ाहिरी बातिनी मुरादूं आहिनि उहे पंहिंजी बारगाह में पूरियूं करणु फरमा रहम कर करम कर बाज कर असां सभिनि खे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बदनज़रनि जे बदनज़रीअ खां मुनाफ़िक़नि जे मुनाफ़िक़त खां हासिदनि जे हसद खां शैतान जे शिर खां पंहिंजे पनाह में रखणु रहम कर करम कर बाज सभिनि फ़क़ीरनि सभिनि महिमाननि जे रिज़्क़ रोज़गार में बरकत अता फरमा कंहिंजो बि मोहताजी न करणु फरमा मोहताजीअ खां पंहिंजे पनाह में रहम कर करम कर बाज कर असां सभिनि जे दिलनि खे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क़ सां मुनव्वर करणु फरमा असां सभिनि जे दिलनि खे पंहिंजे मुर्शिद करीम ऐं सभिनि वलियनि सगोरनि जे अदब ऐं मोहबत सां मालामाल करणु फरमा जिन जूं जेकी बि मुरादूं आहिनि तूं बहितर ॼाणंदड़ आहीं बहितर सम्झंदड़ आहीं बहितर कंदड़ आहीं तूं दिलनि जे खां वाक़िफ़ आहीं जिन जूं जेकी बि नियतूं आहिनि जेकी बि मुरादूं आहिनि उहे पंहिंजी बारगाह में क़बूल करणु फरमा सभिनि ते रहम कर करम कर बाज पंहिंजो इश्क़ ॾे पंहिंजो अदब शऊरी लाशऊरी सहव खां बचाए ज़ाहिरी बातिनी बेअदबीअ खां बचाए उहे कम कराए जंहिंमें तूं राज़ी शल ॿिन्ही जहाननि में तोसां रहिजी अचे शल ॿिन्ही जहाननि में तुंहिंजे भाकुर रहम कर करम कर बाज कर जेकी कुझु असांखे घुरणु नथो अचे तोखे ॾियणु अचे तूं सभु कुझु ॼाणे थो मुंहिंजा परवरदिगार सभिनि जे दिली मुरादुनि खे पूरो करणु फरमा ऐं असां सभिनि खे रहम कर करम कर बाज कर इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलैहि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना व शफीअना व महबूबना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि व औलियाइहि व बारिक व सल्लम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या क़ुरतनी या रसूल अल्लाह खुज़ बियदिका तहीलती अंत वसीलती अदरकनी 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 या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम हिकिड़ो ॿियो दुआ जो अर्ज़ु आहे सभई दुआ घुरिजो साईं अर्ज़ु रखियो त हज़रत क़िबला साईं मुनीर अहमद मशहूरी साईं हज़रत क़िबला साईं मंज़ूर अहमद मशहूरी साईं ॿिन्हिनि जी तबियत नासाज़ आहे असां गुनहगारनि जो अर्ज़ु आहे रब करीम जे हुज़ूर में त ॿिन्ही शहनशाहनि खे मालिक सिहत तंदुरुस्ती अता फ़रमाए शिफ़ा कामिला अता फ़रमाए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद